बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। पहिरीं त सभु तमामु मुसलमाननि खे मुंहिंजे तरफ़ां दिली ईद मुबारक। फस्ट डे ते मूं पंहिंजे तरफ़ां पोस्टर हिकिड़ो रखियो हो, पर अॼु वरी मूं सोचियोसीं त लाइव अची दोस्तनि खे ईद मुबारक चइजे ऐं कुझु गपशप, कुझु ॻाल्हियूं शेयर बि कजनि, कुझु पुछिजे बि। त दोस्त जेको बि व्यूज़ में अचे या जेको बि दोस्त ॾिसे पियो, महिरबानी करे उहो मुंहिंजी वीडियो शेयर ज़रूरु करे। अॼु ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हियूं ज़हन में आयूं त सोचियमि त छो न पंहिंजे व्यूवर्स सां शेयर कयूं। ख़ैर सां क़ुर्बानी सभिनी दोस्तनि कई हूंदी, काफ़ी दोस्तनि कई हूंदी, काफ़ी न बि कई हूंदी, सम्झां थो। सो कीअं ईद गुज़री, पहिरीं त असांखे दोस्त ॿुधाइनि इहो त भई ईद कीअं गुज़री, जेको बि ॾिसे पियो। अच्छा, अॼु डिस्क्रिप्शन में मूं लिखियो आहे त असां ईद कीअं गुज़ारी, थोरो न तमामु घणो सोचियो। काफ़ी दोस्त अहिड़ी वीडियो जॾहिं ॾिसंदा ऐं ईंदा वीडियो ते त ज़ाहिर आहे उहो सोचींदा त यार हाणे थोरो न तमामु घणो सोचियो त छा सोचिजे। त अॼु पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। अक्सर असां सां ॾींहं में अलाए घणा अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि जो अगरि कंहिं ग़ैर माण्हू जंहिंखे असीं सुञाणंदा बि कोन आहियूं, या जेके अजनबी माण्हू जेके असीं माना बिल्कुलु बि न सुञाणींदा आहियूं, उन सां माना जेके असीं सुञाणूं, तमामु मज़रत आहे। मक़सदु इहो त इतफ़ाक़ असीं अगरि निमाज़ ते बि हूंदा आहियूं त कंहिं आसे पासे दोस्त खे का शइ टच थी वेंदी आहे असांजी, ऐं का शइ थींदी आहे त असीं फ़ौरन हुन खां माफ़ी घुरंदा, भाउ माफ़ु कजांइ, ग़लती थी वई, या भाउ माफ़ु कजांइ, हीअ शइ तव्हांखे लॻी वई। चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो त अजनबी माण्हूअ खे अगरि असांजे तरफ़ां का तकलीफ़ पहुचे थी त असीं फ़ौरन हुन खां 20 दफ़ा 10 दफ़ा माफ़ी घुरणु शुरू थी वेंदा आहियूं। त यार माफ़ु कजांइ भाईजान, सर माफ़ु कर दीजिएगा, सर माफ़ु कर दीजिएगा, ये हो गया हमसे, फ़ौरन। हालांकि उहो अजनबी आहे, न को असीं हुन सां सम्झा सुञाणूं था, न को का अहिड़ी हुन सां असांजी अटैचमेंट आहे, न को छा। पर कॾहिं इहो सोचियो आहे त असांजी पंहिंजाई में, असांजे घर में, असांजे माइटनि में, असांजे आसे पासे में, असांजे पड़ोस में, असांजे पाड़े में असां खां केरु केरु नाराज़ आहे, या कहिड़ियूं कहिड़ियूं असां ग़लतियूं कयूं आहिनि जो असांजे तरफ़ां कंहिंजो दिलि ॾुखियो हुजे। कॾहिं सोचियो आहे? सोचियो आहे कॾहिं? मतिलबु सभिनी शयुनि खे छॾे ॾियो, पंहिंजे दिलि ते हथु रखी, दिलि ते हथु रखी इहो सोचो त यार वाक़ई इहा ॻाल्हि त वाक़ई आहे त असां कंहिं अजनबी सां 20 दफ़ा माफ़ी घुरंदा हुआसीं, 20 दफ़ा। असां चवंदा 20 दफ़ा न, माना कोशिशि कंदा असांखे माफ़ु करे, कोशिशि कंदासीं जो असांखे माफ़ु करे, यार ग़ैर माण्हू अलाए कहिड़ी मूंखां ग़लती थी वई। पर असां पंहिंजे घर में नाराज़ थियल खां हिकिड़ो भेरो बि माफ़ी वठण लाइ तयारु कोन आहियूं, सफ़ा तयारु कोन आहियूं, बिल्कुलु बि न। दोस्त मूंसां गॾु आहे यासिर मेमण, ऐं सम्झां थो यासिर मेमण ख़ैर मोहम्मद भोगड़ी साहिब जो फर्ज़ंद, ऐं सम्झां थो उहो ई आहे। या अगरि मूंखां ग़लती बि थिए त मूंखे दोस्त मैसेंजर या कमेंट्स में ग़लती सही करे सघंदा। यासिर वेलकम थो चवां भाउ तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। उमेदु थो कयां त प्रोग्राम पूरो ॾिसंदो ऐं शेयर बि ज़रूरु कंदो, महिरबानी। मक़सदु इहो त घर में अगरि असां, अॼुकल्ह अहिड़ी हालत थी वई आहे जो हिकिड़े घर में भाउर रहंदड़ हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहिनि। ऐं हर घर जी ॻाल्हि नथो कयां, न, ऐं हर घर जी ॻाल्हि नथो कयां, पर काफ़ी ऐसा अहिड़ा घर आहिनि जेके भाउर, जेके चाचा या जेके पंहिंजे में माइट, उहो भले असांजो अदड़ी हुजनि, असांजा अदड़ा हुजनि, माज़रत, नाराज़ न थिजो, जेका रियलिटी आहे ऐं उहा सम्झाइण जी कोशिशि पियो कयां, जेका सचाई आहे ऐं उहा ॿुधाइण जी तव्हांखे कोशिशि करे रहियो आहियां। मक़सदु इहो त हिकिड़े घर में रहण जे बावजूद बि हिक ॿिए सां सलाम दुआ करणु
बि गवारा कोन्हे। गैर सां 20 दफ़ा माफ़ी घुरंदासीं, पर पंहिंजे जे साम्हूं हिकिड़ो भेरो झुकण पंहिंजी असीं बेइज़ती था सम्झूं। इहो ॿिटो मयार आहे, इहो ॿिटो मयार आहे। तव्हां भले केतिरो बि शयुनि खे। असांजो ॿियो दोस्त आहे रज़ाक मला, अब्दुल रज़ाक मला। भाईजान वेलकम थो चवां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी, तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो। उमेद कयां थो त पूरो प्रोग्राम ॾिसंदो, मुंहिंजो प्रोग्राम शेयर बि ज़रूरु कंदो। महिरबानी, कुर्ब। चवण जो मक़सदु आहे त ॿाहिरें माण्हू खां असीं 100 दफ़ा 20 दफ़ा 50 दफ़ा 30 दफ़ा माफ़ी घुरण लाइ तयारु, पर घर में पंहिंजे वॾे भाउ खां, जेके वॾा भाउर आहिनि पंहिंजे नंढे भाउ खां गले लॻण बि नथा पसंदि कनि। इहो छो? थोरो सोचो। नंढड़ी ज़िंदगी अथव, नंढड़ी, ख़बर बि न पवंदी। ईअं माण्हू हलियो वेंदो जो जेॾी महिल बिस्तरे ते हूंदासीं, मिर्ग मरण जी घड़ीअ ते, मरण घड़ी ते जॾहिं हूंदासीं। अली मुला मेमन साहब, भाईजान वेलकम अलीम साईं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, कुर्ब। उमेद कयां थो त सॼो प्रोग्राम ॾिसंदो भाउ। महिरबानी। जॾहिं बिस्तरे मुर्ग ते हूंदासीं न, तॾहिं इहे सभु शयूं ज़हन में शयूं ईंदियूं त यार हीअ बि ग़लती कई, हीअ बि ग़लती कई, पर यादि रखिजो तेसि ताईं देरि थी वेंदव, वात मां लफ़्ज़ बि कोन निकिरंदव, लफ़्ज़ बि। काफ़ी कुझु असीं चवणु चाहींदासीं उन वक़्तु, पर तेसि ताईं काफ़ी देरि थी चुकी हूंदी। सो वक़्तु आहे, अञा बि वक़्तु आहे, वियो कोन्हे वक़्तु। महिरबानी कयो, पंहिंजनि सां जेके नाराज़गियूं आहिनि उहे ख़तमु कयो। नंढा आहिनि त उहे वॾनि जे पेरें बि पई हुन खां माफ़ी घुरनि, वॾा आहिनि त पंहिंजे नंढनि सां भाकुर पाए बि उन्हनि सां रफ़ा दफ़ा मामिलो करे ऐं उन्हनि खे पंहिंजो कनि। यकीन कयो, ॾाढो दिली सुकून मिलंदव। करे त ॾिसो। जेके दोस्तनि खां नाराज़ आहिनि उहे हिक ॿिए खां माफ़ी तलाफ़ी वठे, हिक ॿिए जो साथ ॾियनि। ईअं न थिए जो देरि थी वञे, ईअं न थिए। ॾाढी सुठी मूं तव्हांखे मिसाल ॿुधाई त गैर खां वाक़ई असीं 20 दफ़ा माफ़ी घुरंदासीं, पर पंहिंजे खां माफ़ी घुरण में असांखे शर्म पई ईंदी। ईअं न। छाजी शर्म यार, छाजी शर्म? आख़िर छाजी शर्म? कंहिंखां माफ़ी पिया घुरूं? पंहिंजे भाउ खां? कंहिंखां माफ़ी पिया घुरूं? पंहिंजी माउ खां? कंहिंसां माफ़ी पिया घुरूं? पंहिंजी भेण सां? कंहिंसां माफ़ी पिया घुरूं? पंहिंजे सोट मासात भाइटिया भाइटियूं? कंहिंखां पिया माफ़ी घुरूं? पंहिंजा आहिनि यार, रत आहे। जॾहिं गैरनि सां 100 दफ़ा माफ़ी घुरण में को असांखे शर्म महसूसु नथी थिए त पंहिंजनि सां हिकिड़ो भेरो सॉरी करण में कहिड़ी बुराई आहे? मूंखे ॿुधायो। ऐं इन में ज़ाहिर हाणे तव्हां चवंदा यार ईद असां कीअं गुज़ारी, इन में इहो मक़सदु कीअं? इन जो मक़सदु इहो त ईद असां कीअं गुज़ारी, उहो क़ुर्बानी करणु न को बकरे जो रत अलाह साईं चाहे थो, न को हुनजो गोश्त अलाह साईं पहुचाए थो। पहुचे थो त सिर्फ़ु नियत, पहुचे थो त सिर्फ़ु पंहिंजो हुनजे दिलि जो इसार ऐं दिलि जो हाल अल्लाह पाक ऐं जंहिंजो दिलि में मामिलो आहे उन खां सवाइ केर बि नथो ॼाणे सघे, केर बि नथो ॼाणे। इन ॻाल्हि त तव्हां सभई मुतफ़िक़ हूंदव, ऐं सम्झां थो। सो शुरूआति कयो, पाण शुरूआति कयो, ॿिए जो इंतज़ारु न कयो। कंहिंसां का नाराज़गी आहे, को झेड़ो थियो आहे, का ग़लती थी वई आहे त यार उनखे रफ़ा दफ़ा करे मिली जुली रहो यार, ख़तमु कयो सभु शयूं। कीने खे हिकिड़े पासे उछलियो, मोहबतूं वंडियो, कुर्बतूं वंडियो। शहज़ाद अली भाईजान महिरबानी। तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसो पिया, तमामु घणी महिरबानी दोस्त, तमामु घणी महिरबानी। सो मक़सदु इहो आहे, कीने खे परे उछलियो, मोहबत खे वधायो। जेके बि दोस्त विढ़ियल आहियो पाण में जुड़ी रहो, छो जो जुड़ण में ई बरकत आहे, माफ़ करण में ई आफ़ियत आहे, हिक ॿिए जो दिलि ख़ुशि करण में ई आफ़ियत आहे, हिक ॿिए सां प्यार मोहबत करण में ई आफ़ियत आहे। अॼु जो मौज़ू, अॼु जी ॻाल्हि बसि एसि ताईं। उमेद कयां थो त ज़रूरु पसंदि आई हूंदी। पसंदि अगरि आई हुजे त हिकु भेरो हिनखे शेयर ज़रूरु कजो ऐं पंहिंजे कमेंट्स में पंहिंजी इसरार हैदर मोराई साहब, हैदर साईं ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में, अलाह साईं ख़ुशि रखे। ऐं सम्झां थो मटियारी छा पूरे पाकिस्तान जो मारूफ़ नात खां असांजो टाउन ऑफिसर, असांजो मोज़िज़
जंहिं टाउन जो एतिरो त बहितरीन कमु कयो आहे हिन भेरे जो मटियारी सफ़ा साफ़ सुथरी आहे। किथे के शयूं रहिजी वयूं हूंदियूं, पर उन खां अलावा बि टाउन ऑफिसर सादर साहब, चेयरमैन असांजो मुर्तज़ा शाह साहब, असांजो अली रज़ा ग़ुलाम रज़ा मेमण साहब, नवीद मेमण, माशाअल्लाह दिलशाद, ॿियो समूरो जेको हेठियों स्टाफ आहे, छोजे हेठियों जेको स्टाफ आहे जेतिरी महिनत उन्हनि कई हूंदी शायदि इन्हनि मथियनि माण्हुनि बि न कई हुजे, पर ज़ाहिर आहे जे टीम लीडर सुठो आहे त माना हेठियां माण्हू बि कमु करण लाइ सफ़ा चौबंद हूंदा। त मुबारक हुजनि तव्हांखे इसरार साहब, तव्हांजी समूरी टीम तमामु बहितरीन कमु कयो आहे। ईद उल अज़हा जे मौक़े ते शहरनि खे तमामु घणियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। पाणी थियो, स्ट्रीट लाइट्स थियूं, रोडनि ते चुनपाशी थी, सफ़ाई थी, आलाइशूं खणाइण जो थियो, तमामु बहितरीन। मोहम्मद वसियल भाईजान वेलकम वेलकम वेलकम। अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे, महिरबानी। वसियल साईं, अॼु जो मौज़ू मूं ॾाढो ज़बरदस्त चूंड कयो आहे त असीं ग़ैर माण्हुनि खां त माफ़ी घुरण लाइ 50 दफ़ा तयारु आहियूं, पर कंहिं पंहिंजे सां हिकिड़ो भेरो बि माफ़ी घुरण लाइ तयारु कोन आहियूं। इन ते कमेंट्स ज़रूरु ॾिजो। उमेदु कयां थो त तव्हांजो कमेंट्स काफ़ी दोस्त पढ़ंदा। इसरार साहब, तव्हां बि माशाअल्लाह नातख़्वान वियो, इन मौज़ू ते हिकिड़ो कमेंट ज़रूरु ॾिजो त छा असां पंहिंजनि खां माफ़ी घुरी उन्हनि खे भाकुर पाए पंहिंजो नथा करे सघूं? छा उन्हनि जी नाराज़गी ख़तमु करणु असां ते वाजिबु न आहे? छा जेके दोस्त, जेके पाड़ेसरी, जेके भाउर भेणूं असां खां नाराज़ आहिनि, असांजे तरफ़ां उन्हनि जो दिलि ॾुखियो आहे, छा उन्हनि सां हिकिड़ो भेरो असीं माफ़ी नथा वठी सघूं? सिर्फ़ु हिकिड़ो भेरो। ग़ैर माण्हू खां असीं 10 दफ़ा माफ़ी घुरंदा आहियूं। ॿुधायो न, मस्जिद में कंहिं शइ माण्हू खे अगरि का शइ असांजी टच थी वञे, उनखे असीं भाकुर पाईंदा, यार माफ़ु कजांइ भाउ, तोखे लॻी त कोन। हालांकि असीं ॼाणी ॿाणी कोन कंदा आहियूं। इतफ़ाक़ केॾी महिल को पेर लॻी वियो, केॾी महिल को हथु लॻी वियो, असीं हुन खां 20 दफ़ा माफ़ी घुरंदा आहियूं। त यार पंहिंजनि खां माफ़ी घुरण में कहिड़ी शर्म? त जेके नंढा आहियो पहिरें वञी पोइ वॾनि जे पहिरें त बाबा असांखां ग़लती माफ़ी कयो। जेके वॾा आहियो उहे नंढनि जे वञी भाकुर पाइनि। असांजी अदड़ियुनि खे बि अपील आहे, असांजी धीअरुनि खे बि अपील आहे, असांजी माउरुनि खे बि अपील आहे त पाण में जुड़ी रहो। जुड़ी रहण में बरकत अथव। इलाही अहिड़ा घर आहिनि जंहिंमें निणानूं भाभियुनि सां नथियूं ॻाल्हाइनि, ॾेराणियूं पाण में नथियूं ॻाल्हाइनि। उन्हनि जे मामलनि खां पोइ भाउरनि में बि ना इतफ़ाक़ पैदा थियो थियूं वञनि। ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो। पंहिंजे घर खे जोड़े रखो, पंहिंजे मामलनि खे जोड़े रखो। इन में अलाह साईं बि राज़ी ऐं तव्हां बि राज़ी। सभु इबादतूं, सभु फ़र्ज़, सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर जेको टुटल खे जोड़ींदो, जेको रुठल खे मनाईंदो, उन जी हैसियत अलाह जे साम्हूं, असांजे रसूल जे साम्हूं सफ़ा मथे हूंदी, सफ़ा मथे, बिल्कुलु टॉप एंड टॉप हूंदी, टॉप एंड टॉप। या तव्हांखे गारंटी सां ॿुधायां, शयूं दुनिया में कुझु कोन अथव। असां दिली सुकून ॻोल्हींदा आहियूं न, दिली सुकून। त यार दिली सुकून किथां मिली वञे यार? अलाह साईं पैसो बि ॾिनो आहे, खाधो पीतो बि ॾिनो आहे, घुमण फिरण बि ॾिनो आहे, पर दिली सुकून कोन्हे, ज़हनी सुकून कोन्हे। त थोरो सोचो त कंहिंजो दिलि त कोन दुखायो आहे यार? का ग़लती त अहिड़ी कोन थी आहे जो असांजी। सो कोशिशि कयो त दिलि न दुखायो। जेके रंधियल आहिनि, जेके रोठल आहिनि, उन्हनि खे मनायो। दिलि जो सुकून अहिड़ो मिलंदव, एॾो दिलि जो सुकून मिलंदव। सो तमामु घणी महिरबानी। ऐं तव्हांजो घणो अॼु टाइम वरितोसीं, पर ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं हुयूं। सो हिकु भेरो सभिनी दोस्तनि खे ॿीहर ईद मुबारक। हिकु भेरो ॿीहर वरी सोचियो, सुकून सां वेही सोचियो त अॼु कंहिंखे मल्हाइणो आहे या कंहिंखां असांखां ग़लती त कोन थी आहे। उमेदु कयां थो त हीअ नंढड़ी कोशिशि पसंदि ज़रूरु आई हूंदी। इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़। त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, मुंहिंजे हिन फेसबुक ID खे फॉलो कंदो ऐं मुंहिंजी वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़। जिए सिंध, जिए पाकिस्तान।